छाजे करे तो प्रेस कॉन्फ्रेंस आ यो अर्ज़ु आहे असांजो बशीर साहब DPO कंबरत ऐं DIG लाड़काम 29 जनवरी ते थाणे जे साम्हूं सिजावल जूणे जे गाॾी मां धक हणी फिरे विया। ॾाढा मूंखे धक हयूं जो मथो मुंहिंजो फाड़ियऊं। थाणे खां 500 काम एतिरो पंधु हुयो, मुफ़ाद एतिरो हुयो 500 काम। हाणे मां SHO इमदाद लाशारी ॾे वियुमि त बाबा मुंहिंजी गाॾी जो कुझु न छो चोरनि मां मूंखां भूंगो घुरियो आहे 60,000। SHO चए थो त तोखां गाॾी कोन फुरी अथई। वरी गाॾी मूंखां खसे विया त जेका चौकी आहे दीदार दीनारी इंचार्ज आहे चौकी जो, उनखे फ़ोन कई SHO बाबा गाॾी फुरियूं हेॾे अचनि था। हुन मां जे चोरनि खे जीथरी खणी रोकियो पुल ते रोके हुनखे बीहाए सुञाणे ऐं उनखे दीदार दीनारी पुलिस जो जमादार आहे, फुलड़ी चौकी जो इंचार्ज आहे, सुञाणे हुनखे भव खां छॾे ॾिनो। हाणे मूंखां 60,000 भुंगो था घुरनि। महिरबानी करे मूंखे गाॾी वापसि कराए। DPO खे अर्ज़ु थो कयां बशीर साहब खे त इमदाद लाशारी चए थो तोखां गाॾी न खसी अथनि। उहो वरी मूंखे इहा ॻाल्हि थो करे। हुन मां जे चोरनि खे पकिड़े सुञाणे ऐं चोरनि मां हथु कढियो अथनि। कहे तो चोरनि मां हथु कढियो? उहो दीदार दीनारी पुलिस जो जमादार आहे, जेको फुलड़ी चौकी जो इंचार्ज आहे, उहो चोरनि सां गॾु आहे। उन चोरनि खे पकिड़े अॻु वठी ॾिसी सुञाणे चोरनि मां दीदार डील करे हथु कढियो। हाणे मूंखां 60,000 ॾोहारी घुरनि था भूंगो जो। हाणे मूंखे भूंगो महिरबानी करे इहो इमदाद साहब ॾे जा दीदार ॾे न, मां भूंगो ॾेई चोरनि खे गाॾी वापसि करायां। मां सां अहिड़ो ज़ुल्म कयो अथऊं, धक बि हयूं, गाॾी बि खसे आहे थाणे जे साम्हूं। मां इहो अर्ज़ु थो कयां DIG साहब खे, हे जेके आहिनि ॿई पुलिस वारा इहे चोरनि सां गॾु आहिनि, इहे चोरनि जा हिमायती आहिनि। महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो। अच्छा तव्हांजी कहिड़ी हद मां मोटरसाइकिल कसिजी आहे? इहा सिजावल जूणे जो थाणे जे साम्हूं बिल्कुलु ॾींहुं हुयो, 10 हुया, ॾींहं जा 10 बजा हुया। थाणे जे साम्हूं हिननि मूंखां गाॾी खसी। अच्छा जंहिं तव्हां जो गाॾी कसियो त फुलड़ी चौकी खां गुज़रिया दीदार जमादार हुयो, उन्हनि खे रोकियो। अच्छा उन्हनि खे पकतो, उनखे ॾिसी ऐं अलाए कहिड़ी डील करे ऐं ॾोहारनि मां दीदार हथु कढियो। मुंहिंजो कोई इंसाफ़ न थियो आहे। महिरबानी करे ऑफिसरनि खे अर्ज़ु थो कयां त मुंहिंजो कुझु न कुझु कनि, या गाॾी वापसि कराइनि या भूंगो इहो दीदार भरे मूंखे पंहिंजी गाॾी वापसि कनि। हाणे ॾोहारी मूंखां भूंगो था घुरनि 60,000। महिरबानी करे असांजी कुझु न कुझु कयो वञे। ऑफिसरनि खे इहो अर्ज़ु आहे, हे पुलिस वारा गॾु ॾोहारनि था। अस्सलाम वालेकुम। ख़बरुनि जी दुनिया।